नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में वफ़ाक़ी हुकूमत जे हुकुमनि तहत ट्रेन सर्विस त बहाल थी वई, मगर रेलवे स्टेशन ते सहूलियतुनि जी खोट ख़त्म न थी सघी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बरलो पंहिंजी इन रिपोर्ट में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।